हाणे मां पंहिंजी ज़िंदगी जो तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो त मूं पंहिंजी ज़िंदगी में हज़ारे किताब पढ़िया आहिनि, हज़ारे किताबनि जो मूं मुतालियो कयो आहे। सिंधी में, उर्दू में, अंग्रेज़ी में, फ़ारसी में, अरबी में, इन्हनि ॿोलियुनि में मूं किताबनि जो मुतालियो कयो, हज़ारे किताब मूं पढ़िया आहिनि। पर किताब पढ़ां थो उहा शइ ही ॻाल्हि हीअ आहे, ही मसइलो हीअं आहे, हीअं आहे, पर किताब पढ़ी बंदि कयो त वरी उहा ॻाल्हि विसरी थी वञे, हर ॻाल्हि यादि नथी बीहे। पर जेके बाबा साईं, मुंहिंजी अम्मा साईं जेके नंढपण में मूंखे सबक़ सेखारिया आहिनि, उहे छापिया बीठा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहे राति जो बि नथा विसरनि, ॾींहं जो बि नथा विसरनि, सुबुह जो नथा विसरनि, शाम जो नथा विसरनि, देश में नथा विसरनि, परदेस में नथा विसरनि। जेका अबे अमड़ जेका शइ सेखारी आहे न ज़हन जे तख़्ती ते, उहा छापी बीठी आहे। सुभान अल्लाह।